मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। त औलाद जे मथां ज़ुल्म कहिड़ो आहे त औलाद जो नालो बहितर न रखणु, उन जी तरबियत भली न करणु, उनखे दीनी तालीम न ॾियणु ऐं उनजो रिश्तो जेको आहे बहितर जॻह खां न करणु। हे वालदेन औलाद जे मथां ज़ुल्म कंदा आहिनि। इहे चइनि ॻाल्हियुनि जो तमामु जेको आहे पीउ माउ खे ज़्यादा जेको ख़्यालु करणु खपे। त औलाद जेकी जीअं तव्हांजी औलाद बुलूग ते क़रीब थींदी वेंदी त ईअं ई जेको तव्हां उनखे क़ुरान हदीस इन्हनि जी तरफ़ जेको फोकस करायो। ऐं जीअं जो तव्हां पंहिंजी औलाद खे क़ुरान हदीस जी तरफ़ जेको फोकस कराईंदव त तव्हांजी औलाद जॾहिं दीन जी तरफ़ ईंदी, क़ुरान जी तरफ़ ईंदी, पोइ इन्हनि खे ख़बर पवंदी त असांजे वालदेन जो असांजे मथां छा हक़ु आहे ऐं पोइ तव्हांजे हक़नि खे जेको आहे सुञाणींदी। पर जेकॾहिं अगरि इन्हनि खे दीनी तालीम खां परे रखियव ऐं सिर्फ़ु उन्हनि खे फोकस दुनियावी तालीम ॾींदव त इहा औलाद जेकी आहे हली करे इन्हनि खे तव्हांजे मक़ाम जी ख़बर न पवंदी। जॾहिं मक़ाम जी ख़बर पई न, पोइ हो तव्हांजो क़दुरु बि जेको आहे न कंदियूं, चाहे औरत हुजे या मर्द हुजे। त वालदेन पंहिंजे औलाद जे मथां बिल्कुलु जेको आहे ज़ुल्म न कनि, उनखे दीनी तालीम ॾियनि, बहितरीनु जेको आहे तरबियत कनि ऐं बहितरीनु रिश्तो जेको आहे उनजो कराइनि। त हे हक़ जेके आहिनि त पीउ माउ जे मथां आहिनि। त तमामु जेको आहे पीउ माउ पंहिंजी औलाद खे बहितरीनु तालीम, बहितरीनु तरबियत ऐं बहितरीनु जॻह खां रिश्तो कराइणु हे वालदेन जे मथां हक़ आहिनि। ऐं अहिड़ी तरह जॾहिं वालदेन पंहिंजा मुकमल हक़ पूरा कनि था त औलाद खे बि खपे त असांजे पीउ माउ असांजे मथां तमामु वॾो अहसान कयो आहे। त हाणे असां बि जेको उन्हनि जी ईअं ई ख़िदमत कयूं जीअं बचपन में नंढाप में उन्हनि असांजी ख़िदमत कई आहे। अल्लाह ताला तमामु औलाद खे ऐं वालदेन खे क़ुरान हकीम जे मथां हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।